बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, जेकॾहिं इंसान टिनि ॻाल्हियुनि ते अमल कंदो त यकीनन इंसान जी सॼी जो सॼी ख़ूबी उन्हनि में क़ाबिल अची वेंदी, उन जे मथां क़ाबू थी वेंदो। नंबर पहिरियों, अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, पंहिंजी मुसीबत जी कंहिंसां बि शिकवा न कंदा कयो। नंबर ॿ, पंहिंजी बीमारी कंहिंखे बि न ॿुधाईंदा कयो ऐं पंहिंजे ज़बान जी ख़ूबी पाण बयानु न कंदा कयो। नंबर टे, पंहिंजो पाण खे मुक़द्दस ऐं पाक दामन कॾहिं बि न सम्झिजो। यकीनन जेकॾहिं को माण्हू इन ॻाल्हि जे मथां अमल करे जो पंहिंजी ख़ूबी पंहिंजी ज़बान सां पाण बयानु न करे, पंहिंजी मुसीबत जी शिकवा कंहिं ॿिए सां बि न करे, पंहिंजी बीमारी कंहिं ॿिए खे न ॿुधाए ऐं पंहिंजो पाण खे मुक़द्दस ऐं पाक दामन जेकॾहिं न सम्झे त यकीनन इहो इंसान कामयाब थी वेंदो। वाखिर दावाना।